सिनेमा GTA समेत मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म सां चूंड विढ़ंदड़ कॉमप्रस्तन के वॾो झटको लॻो। ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ पलीजो, डॉक्टर कादिर मक्सी, मुनीर हैदर शाह ऐं अमीर हसन पंवर हराए विया। वाक़िआ अॻ पेनासीन सकरन जे सूबाई तक PS 38 ते PP उम्मीदवार ग़ुलाम कादिर चांडियो 66,121 वोट खणी कामयाब थी वियो। GTA उम्मीदवार सैयद ज़ैन शाह 40,839 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। PS 67 टडो मोहम्मद ख़ान तां STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी ख़ादमैन सिंध जे प्लेटफॉर्म तां हाराए वियो। PS 67 ते PP उम्मीदवार खुरम करीम सूमरो 51,363 वोट खणी कामयाब थियो। डॉक्टर कादिर मक्सी 16,795 वोट खणी सघियो। PS 60 ते कासिमाबाद हैदराबाद तां अयाज़ लतीफ़ पलीजो बि हाराए वियो। संदसि मदे मुक़ाबिल पीपल्स पार्टी उम्मीदवार याम ख़ान शोरो वॾी लीड सां कामयाब थियो आहे। जॾहिं त सिंध मां GTA समेत मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स तां चूंड विढ़ंदड़ कॉमप्रस्तन खे वॾो झटको लॻो। ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ पलीजो, डॉक्टर कादिर मक्सी, मुनीर हैदर शाह ऐं अमीर हसन पंवर हाराए विया। जॾहिं त सकरन जे सूबाई तक PS 38 ते PP उम्मीदवार ग़ुलाम कादिर चांडियो 66,121 वोट खणी कामयाब थियो आहे। GTA उम्मीदवार सैयद ज़ैन शाह 40,839 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। जॾहिं त PS 67 टंडो मोहम्मद ख़ान तां STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी ख़ादमैन सिंध जे प्लेटफॉर्म तां हाराए वियो। जॾहिं त PS 67 ते PP उम्मीदवार खुरम करीम सूमरो 51,363 वोट खणी कामयाब थियो।